जामशोरो जी लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जी हॉस्टल में नौजवान जो गोलियों लॻल लाश हथायो आहे। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी सां लाॻापियल बिलावल मेडिकल कॉलेज में MBBS जो चौथी साल में पढ़ंदड़ शागिर्द जकमबाद वासी अब्दुल्ला सुमरो अलसीना बॉयज़ हॉस्टल जे रूम नंबर 144 में गोली लॻल लाश हथ कयो वियो। इतला ते पुलिस ऐं लम्स यूनिवर्सिटी जा अमलदार वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो लाश लम्स अस्पताल मुंतकिल कयो। ॿुधायो पियो वञे त अब्दुल्ला सुमरो लम्स यूनिवर्सिटी जे PG हॉस्टल जे 35 नंबर कमरे में रहंदड़ हो, जंहिंजो गोलियूं लॻल लाश अलसीना हॉस्टल में रहंदड़ संदसि दोस्तनि जी रूम नंबर 144 में हथ कयो वियो। जामशोरो पुलिस मूजिब नौजवान अब्दुल्ला सुमरो बाबति पुछाकछ कई वई, जंहिंमां ॼाण मिली त हू ज़हनी तौर परेशान हो। हू पंहिंजी दोस्तनि सां कमरे में तरसण आयो। संदसि दोस्त ॿाहिरि विया त हिन दरवाज़ो बंदि करे लाउड स्पीकर तेज़ी सां हलाए पाण मथां पिस्टल जा फायर करे आपघात करे छॾियो आहे। संदसि भर मां पिस्तौल बि हथ कयो वियो आहे, जेको फॉरेंसिक लाइ उमाणियो वेंदो। जामशोरो पुलिस मूजिब वाक़े जी हर रुख खां जांच कई वेंदी। जेकॾहिं मामलो ॿियो साम्हूं आयो त उन ते बि कार्रवाई कई वेंदी। फ़िलहाल मामलो आपघात जो लॻी रहियो आहे। ॿिए तरफ़ लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी इंतज़ामिया जो चवणु हो त नौजवान अब्दुल्ला सुमरो ज़हनी तौर परेशान हो, हिन आपघात कयो आहे। संदसि वारसनि खे इतला कयो वियो आहे।